सोबेदरे में मंगनेजा बिरादरी जे माण्हुनि हिक ॿिए ख़िलाफ़ एहतिजाज कयो। सोबेदरे जे ॻोठ चक्कर वारियासो में मंगनेजा बिरादरी जे माण्हुनि ज़हूर हुसैन मंगनेजो, गुलाम नबी ऐं मोहम्मद सफ़र दाहींदे चयो त असांजे वॾनि 1971 में ज़मीन गुलाम शबीर मंगनेजो वारनि खां ख़रीद कई हुई, जंहिं ते मुख़ालिफ़ सदाम वज़ीर मंगनेजो ऐं ॿिया धमकाइनि पिया ऐं ज़बरदस्ती असां जूं कणिक जूं 24 बोरियूं खणाए विया आहिनि, जन ख़िलाफ़ FIR दाख़िल कराइण लाइ कोर्ट में पिटीशन दायर कई आहे। होॾां ॿिए धुर जे वज़ीर हुसैन मंगनेजे ज़मीर ऐं नज़र मंगनेजे एहतिजाज कंदे चयो त ज़मीन असांजी अमर जे खाते में आहे। मुख़ालिफ़नि कूड़ो रिकॉर्ड ठारायो आहे। हुननि चयो त मुख़ालिफ़ गुलाम नबी मंगनेजो ऐं पुलिस एहलकार पंजल मंगनेजो असांजी ज़मीन ते कब्ज़ो कयो ऐं हथियारनि जे ज़ोर ते थ्रेशर हणी अन्न कढराए खणी वियो आहे। ज़मीन जो रिकॉर्ड हुजण जी दावा कंदे SSP खैरपुर खां मुतालबो कयो त इंक्वायरी करे इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।